अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आया दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे एडजेक्टिव। हाणे क्वेश्चन इहो आहे त एडजेक्टिव छा आहे। मां तव्हांखे ॿुधायां त एडजेक्टिव जेका आहे उहो पाण खे नाउन या प्रोनाउन जे बारे में ॿुधाईंदो आहे त उहो कहिड़ो आहे, छा आहे ऐं उन जे बारे में ॿुधाईंदो आहे। मां इहो थोरो सही तरह डिटेल सां सम्झायां त जीअं उन जो कलर छा आहे, साइज़ छा आहे, शेप छा आहे, सुठो आहे या बेकार आहे, ख़राब आहे, छा आहे, कहिड़ो कलर आहे, त मतिलबु अहिड़े हिसाब सां उहो उन जे बारे में ॿुधाईंदो आहे। त एडजेक्टिव छा आहे, उहो पाण खे नाउन ऐं प्रोनाउन जे बारे में ॿुधाईंदो आहे। सही, हिन जो को ख़ासि फॉर्मूलो न आहे। इहो तव्हां सेंटेंस में कहिड़ी बि जॻह ते यूज़ करे सघो था। सेंटेंस ठाहिण लाइ स्टार्ट में बि यूज़ थी सघे थो, एंड में बि यूज़ थी सघे थो। उहो तव्हां ते डिपेंड करे थो सेंटेंस कीअं ठाहिणो आहे। हाणे इन जी मां मिसाल ॾियां ऐं उन सां सम्झायां त जीअं हिते लिखियलु आहे, मूं वटि कारी ॿिली आहे। आई हैव अ ब्लैक कैट। हिन जुमिले में हाणे छा आहे त कारे रंग सां ॿिली जेका आहे उन जे बारे में ॿुधायो वञे पियो। हाणे हिन में छा आहे त जेका रंग आहे ॿिली जो कारो, उन सां ॿिली खे डिफाइन कयो वञे पियो, उते डिस्क्राइब थिए पियो। सही, हाणे ॿियो मां तव्हांखे मिसाल हिते सम्झायां। हिते लिखियलु आहे, हू हिकु होशियारु तालिब इल्मु आहे। ही इज़ एन इंटेलिजेंट स्टूडेंट। हाणे हिन जुमिले में छा आहे त जेका इंटेलिजेंट आहे, होशियार, उहो एडजेक्टिव आहे। सही, ऐं उहो नाउन खे डिस्क्राइब करे पियो। जीअं मां तव्हांखे इहो ई सम्झायां त स्टूडेंट त इलाही सारा हूंदा आहिनि क्लास में, बट हाणे हिते छा आहे, अहिड़े स्टूडेंट खे पाण डिस्क्राइब कयूं पिया, अहिड़े स्टूडेंट जे बारे में ॿुधायूं पिया जेका इंटेलिजेंट आहे। त हिते इंटेलिजेंट वर्ड सां स्टूडेंट खे ॿुधायो वञे, स्टूडेंट जे बारे में ॿुधायो वञे पियो। आई होप तव्हांखे एतिरो क्लियर हूंदो। हाणे मां तव्हांखे ॿी मिसाल सां वरी सम्झायां त कराची हिकु ख़ूबसूरत शहर आहे। हाणे हिन जुमिले में छा आहे त कराची जे बारे में ॿुधायो वञे पियो त कराची हिकु ख़ूबसूरत शहर आहे। हाणे हिन में छा आहे त कराची जे बारे में ॿुधायो वञे पियो त उहो कहिड़ो शहर आहे। आई होप तव्हां इहो सम्झो था जेका मां ॿुधायां पियो। जीअं मां तव्हांखे शुरू में ॿुधायो त एडजेक्टिव छा हूंदा आहिनि, त को बि शइ जे बारे में ॿुधाए त इहो कहिड़ी आहे, छा आहे, साइज़ छा आहे, रंग छा आहे। त अहिड़े हिसाब सां त हिते इहो ॿुधाए पियो त कराची शहर कहिड़ो शहर आहे, उन जे बारे में ॿुधाए पियो। हाणे हिते लिखियलु आहे, हू गुलाबी लिबास मुंहिंजो आहे। दैट पिंक ड्रेस इज़ माइन। हाणे हिन सेंटेंस में छा आहे त नाउन जेका आहे उन पाण खे पिंक ड्रेस सां डिस्क्राइब कयो आहे, ॿुधायो आहे। ठीकु आहे, उन सां डिफाइन थिए पियो हिते, ऐं ॿुधायो वियो आहे त पिंक ड्रेस उन जो आहे। हाणे हिते लिखियलु आहे, उन्हनि जो घरु वॾो आहे। देयर हाउस इज़ बिग। एडजेक्टिव में 3 डिग्रीज़ हूंदियूं आहिनि नाउन खे डिस्क्राइब करण लाइ। जीअं हिकिड़ी आहे गुड, बेटर, बेस्ट। गुड मतिलबु सुठो, बेटर मतिलबु उन खां सुठो, ऐं बेस्ट मतिलबु बहितरीन। हाणे इहे जेका डिग्रीज़ मां सम्झायूं आहिनि, इहो मां तव्हांखे मिसालनि सां सम्झायां त हू सुठो छोकिरो आहे। ही इज़ अ गुड बॉय। हू अली सां बहितर आहे। ही इज़ बेटर देन अली। हू हिकु बहितरीन छोकिरो आहे। ही इज़ द बेस्ट बॉय। हाणे हिते ॿी मिसाल लिखियलु आहे, मुंहिंजी गाॾी तेज़ आहे। माई कार इज़ फास्ट। तव्हांजी गाॾी मुंहिंजी गाॾी सां वधीक तेज़ आहे। योर कार इज़ फास्टर देन माई कार। ही सभिनीनि खां तेज़ गाॾी आहे। दिस इज़ द फास्टेस्ट कार। हाणे जेका वर्ड फास्ट आहे उहो ॿुधाए पियो त ही गाॾी तेज़ आहे। पोइ छा आहे, फास्टर यूज़ थियो वर्ड। फास्टर छा पियो ॿुधाए त ही गाॾी ॿी गाॾी सां तेज़ आहे, पर जेका लास्ट में फास्टेस्ट पाण वर्ड यूज़ कयो आहे उहो ॿुधाए पियो त ही गाॾी सभु गाॾियुनि सां तेज़ आहे। आई होप तव्हांखे इहो लेक्चर क्लियर हूंदो, एडजेक्टिव क्लियर हूंदा, हिन जी डिग्री कीअं यूज़ कई आहे उहो क्लियर हूंदो, नाउन ऐं प्रोनाउन खे कीअं डिस्क्राइब कयो आहे, ऐं एडजेक्टिव जो मतिलबु छा आहे। आई होप तव्हांखे हर शइ क्लियर हूंदी। तव्हांखे तॾहिं बि जेका को क्वेश्चन हुजे या को कंफ्यूजन हुजे, तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। ऐं मां अॼु जे लेक्चर जी जेका एडजेक्टिव आहे इन जी हिकिड़ी लिस्ट आहे, उहो डिस्क्रिप्शन ॾेई छॾी आहे, तव्हां उहो बि ज़रूरु ॾिसिजो, उन सां तव्हांखे हेल्प मिलंदी। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में।